रूह में थी रही ओ मिठी रूह में थी रही ओ मिठी तो सिवा पल भी गुजरे न थी जिंदगी रूह में थी रही ओ मिठी ओ तुझे चूड़ियुनि जी छम छम जॾहिं थो ॿुधा मां त मदहोश थी झूमंदो थो वता छा ॾसियां केतिरी आहीं मूंखे मिठी आए हाय अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो चाक आहियो चङियूं आहियो भलियूं आहियो आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो पंहिंजनि सॼणनि सां पंहिंजे प्यारनि सां पंहिंजे दिलि वारनि सां पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां सो जिथे हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो मुंहिंजूं दुआऊं मुंहिंजो प्यार मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे राति जा ही 2 कलाक ऐं अॼु बिल्कुलु ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे हज़रत मौला अली जी विलादत जो ॾिहाड़ो आहे मां सभिनी खे मुबारक हुजे ऐं ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो पंहिंजनि प्यारनि सां पंहिंजे दिलि वारनि सां पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां ऐं पंहिंजे घर वारनि सां सो ॿियो कहिड़ा हाल आहिनि कीअं वक़्तु गुज़रियो सॼो ॾींहुं कीअं गुज़रियो आई होप त तव्हांजो वक़्तु सुठो गुज़रियो हूंदो ऐं सुबुह खां वठी शाम ताईं तव्हां बिल्कुलु पंहिंजे कम कारियुनि में बिज़ी हूंदा ऐं हिन वक़्तु मानी खाई कंहिं दाल चांवर खाया हूंदा कंहिं आलू चांवर खाधा हूंदा कंहिं ॿोड़ मानी खाधी हूंदी ऐं कंहिं पुलाव ठाहे खाधो हूंदो कंहिं साग मानी खाधी हूंदी त कंहिं वरी जेको आहे सो रुखी मानी खाधी हूंदी पर कंहिं वरी न मानी खाधी हूंदी सो जंहिं न मानी खाधी आहे उनजो ख़्यालु रखिणो आहे उनजो अहसासु असांखे जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगीअ में करिणो आहे ॾिसूं असां आस पास पंहिंजे में ॾिसूं था त केरु मानी खाए थो या नथो खाए जेको नथो खाए उनजो असांखे ख़्यालु रखिणो आहे सो 0213512296 टेलीफोन नंबर आहे हिन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो मैसेज अव्हां करे सघो था राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था सो ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजनि सां गॾु हुजो असांजी महफ़िल में शामिलु थींदा रहो ऐं ॻाल्हि मां हमेशह इहा कंदो आहियां त महफ़िल में जॾहिं शामिलु थियो त का न का सुठो सुहिणो गीत को न को सुठो सुहिणो नज़म का न का सुठी सुहिणी शाइरी ज़रूरु खणी अचो ईअं वारी सलाम दुआ डेडिकेशन फरमाइश इहा मुंहिंजे शो में न हूंदी आहे जनाब इहा ॿियनि हंधि मुख़्तलिफ़ शोज़ में थींदी रहंदी आहे पर असां वटि न थींदी आहे असां वटि थींदी आहे सिर्फ़ु कम जी ॻाल्हि चिट मस्ती का अहिड़ी ॻाल्हि जंहिंसां कंहिं मुरझायल चेहरे ते मुर्कूं विखेरजी वञनि सो प्रोग्राम जो आगाज़ कयूं था हिकु सुठे सुहिणे मनक़बत सां ऐं प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे अली हैदर जो आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो एंजॉय आपका गुलाम हाजिर है छोड़ के सब रास्ते बस फकीरी है मैं हैदरी दीवाना बहलोल समस्ताना मैं हैदरी दीवाना बहलोल समस्ताना हैदर का दीवाना हूँ हैदर का दीवाना हूँ हैदर का हूँ मस्ताना मैं हैदरी दीवाना बहलोल समस्ताना मैं हैदरी दीवाना बहलोल समस्ताना हैदर का दीवाना हूँ हैदर का दीवाना हूँ हैदर का हूँ मस्ताना हैदरी दीवाना बहलोल समस्ताना मैं हैदरी दीवाना बहलोल समस्ताना
आशिक हैदर हूँ, मैं आशिक हैदर हूँ, मैं आशिक हैदर हूँ, मैं आशिक हैदर हूँ, मैं आशिक हैदर हूँ, मुझसे नहीं टकराना। हैदर दीवाना बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना बहलोल समस्ताना। हैदर का दीवाना हूँ, हैदर का दीवाना हूँ, हैदर का हूँ मस्ताना। हैदर दीवाना बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना बहलोल समस्ताना। मुझको न पहचाना, हाँ मुझको न पहचाना, जो मुझको न पहचाना, हाँ मुझको न पहचाना, जो मुझको न पहचाना, क्या उसने भला जाना। हैदर दीवाना बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना बहलोल समस्ताना। हैदर का दीवाना हूँ, हैदर का दीवाना हूँ, हैदर का हूँ मस्ताना। हैदर दीवाना बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना बहलोल समस्ताना। चाहूं तो अभी कर दूं, चाहूं तो अभी कह दूं, चाहूं तो अभी कर दूं, चाहूं तो अभी कह दूं, चाहूं तो अभी कर दूं, दानाई को दीवाना। हैदर दीवाना बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना बहलोल समस्ताना। हैदर का दीवाना हूँ, हैदर का दीवाना हूँ, हैदर का हूँ मस्ताना। हैदर दीवाना बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना बहलोल समस्ताना। जब मौत है बरहक तो, 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 क्या मौत से घबराना। हैदर दीवाना बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना बहलोल समस्ताना। हैदर का दीवाना हूँ, हैदर का दीवाना हूँ, हैदर का हूँ मस्ताना। हैदर दीवाना बहलोल समस्ताना, मैं हैदर दीवाना बहलोल समस्ताना। तू गमन में न मिल पर खुशियुनि में त आ, मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा।
मां अकेलो अकेलो रोई त सघां थो पर अकेलो खिलण मुंहिंजे वस में न आहे। हाय हाय छा कजे छा कजे छा कजे। म्यूज़िक खे त थोरो घटि कयो अंदरि, माना ईअं माना छा माना ज़िंदगी कीअं आहे मुंहिंजी। वेल जी मुंहिंजी टीम आहे, टीम ॾाढी तंग कंदी आहे कंहिं महिल स्पेशली इरफान जेको आहे सो मुंहिंजो दोस्त कैमरा ते आहे, इहो ॾाढो तंग कंदो आहे। पर छा कयूंसि, वरी ॿोड़ो बि आहे, ॿुधंदो बि कोन्हे को, पोइ पियो खिलंदो आहे। अरीबा एज़ यूजुअल असांजी पहिरीं कॉलर। हा अरीबा छा हाल आहे? हेलो हाँ हेलो हेलो अरीबा। हेलो हेलो हलो हाँ ख़ुशि आहियां? हाँ खुश हैं तुम चाक खुश हैं? मां ख़ुशि आहियां। चाक चङी भली आहीं? हाँ चाक चंगी भलिया तो चाक चंगू भले आऊं चाक चङो भलो। ॿोड़ी थी वई आहे छा अॼुकल्ह? ना ना बोले कौन थे मोबाइल तुम पे करे टूं टूं पई करे? फोन आहे टूं टूं थोड़ी कंदी आहे। पर जरूरी है कंदी त माण्हू हेलो हेलो चवंदो हेलो हेलो कंदो ज़रूरी आहे ज़रूरी आहे। ॿियो ॿुधा छा हाल वाला, कीअं पियो वक़्तु गुज़रे? वक्त सफ़र गुज़रे सर्दीअ में पियो गुज़रे। अॼु सॼो ॾींहुं छा छा कई? अॼु सॼो ॾींहुं हाँ सभिनी खां लाज़मी ॻाल्हि त इहा आहे, सभिनी खां पहिरीं आउं स्कूल वेंदी हुयसि। सही आहे। उन खां पोइ? उन खां पोइ आउं आई हुयसि। उन खां पोइ? मूं मानी खाधी। उन खां पोइ? उन खां पोइ आउं कुॾियसि। कुॾियसि। उन खां पोइ? उन खां पोइ हेॾा मानी खाधी। कहिड़ी रांदि कुॾी? टीचर जी तयारी कंदा आहियूं। कहिड़ी? असांजी टीचर मुंहिंजी वॾी भेण थींदी आहे, ॿिए असीं सभु पढ़ंदा आहियूं। अच्छा ठीकु आहे। कुॾण खां पोइ मानी खाधी, उन खां पोइ? उन खां पोइ हेॾे काल्ह आई हेॾे? हा। उन खां पोइ? हा उन खां पोइ हेॾे ॻाल्हाए पियो। उन खां पोइ जो मूंखे वक़्तु ख़बर ई कोन्हे। सुम्ही पवंदी? उन खां पोइ निंड अची वेंदी? हा उन खां पोइ सुम्ही पवंदी आहियां। चलो चलो चलो। पोइ सुम्ही पवंदी आहियां। हा हलो ठीकु आहे ठीकु आहे, सही थी वियो। ॿियो ख़ैरु ख़ैरु? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां? हा हा। त ख़बर आहे मुंहिंजी मुंहिंजा खरगोश आहिनि न, मुंहिंजा खरगोश आहिनि न, हुन में न मुंहिंजी जेकी खरगोश आहे न हुन में हाणे जेको साल ख़तमु थी वियो उते बि बच्चा ॾिनई, हाणे जेको साल शुरू थियो न उते बि बच्चा ॾिनई। पोइ रोज़ खॾो खोटींदी आहे, वरी पना में ॾींदी आहे, वरी अंदरि वञी रखंदी आहे। अॼु वरी मूं हिकिड़ो बच्चो ॾिठो जेको खॾे मां निकितो पियो वरी अंदरि किरी वियो। अरे अच्छा अच्छा, सही माना बच्चा ॾिना आहिनि? हा पहिरीं साल जेको गुज़री वियो हुन में बि बच्चा ॾिनई, हेॾो वरी नओं साल शुरू थियो हिते वाह वरी वाह ॾिनी आहे। वाह वाह। छा नालो रखंदी आहे बच्चनि जो? बच्चनि जो हिकु जो नालो गोलो, ॿिए जो नालो मोलो, चिंकी, मिंकी ईअं मिड़ेई रखंदी आहियां। हा। तोखे हिकिड़ी शाइरी ॿुधायां पोइ मुंहिंजी भेण सां ॻाल्हाए। हा ॿुधाए। मेरी जिंदगी में एक दोस्त ऐसा है, फूलों में गुलाब जैसा है, मेरी दोस्ती की हद इस पर ही खत्म, रहता है जमीन पर मगर चांद जैसा है। वाह 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 वाह। कल्ह सवेरा सलाम ॾेई वई तोखे? कल्ह आई हुई? हा कल्ह आई। तूं ॿुधी कोन छा प्रोग्राम, ॾिसी कोन छा? कल्ह ॾिसंदी आहियां वरी? अच्छा हलो ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे अरीबा ठीकु आहे। ओके थैंक यू वेरी मच अवां शो में शामिल। हा ॻाल्हाए ॻाल्हाए। हेलो। हा हिबा छा हाल आहे? सही, तव्हां ॿुधायो? आऊं ठीकु ठाक आहियां, सभु खे लॻो पिया। तूं ॿुधाए छा हाल वाला, छा छा कई सॼो ॾींहुं? सॼो ॾींहुं त इहा स्कूल वियासीं, पोइ स्कूल मां आयासीं, पोइ मानी खाधी, पोइ वरी ॿारनि खे ट्यूशन पढ़ायमि। टीचर थियण जो शौंक़ु न मिला, पोइ वरी मानी वानी खाधी, पोइ पढ़ाई कई, पोइ वरी ॻाल्हाए पोइ सुम्ही वेंदी वरी सुभाणे। चलो गुड आहे गुड आहे, सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे। चलो थैंक यू वेरी मच। तव्हां आया अॼु छा ॿुधाईंदा? तव्हां छा ॿुधाईंदा? शेर ॿुधाईंदा गानो ॿुधाईंदा? गानो दोस्ती जे बारे में, जेका बि इन शो में मुंहिंजा दोस्त आहिनि न उनजे बारे में। हलो हलो ॿुधाए ॿुधाए तुंहिंजे शो में दोस्त। ए तेरी मेरी दोस्ती है जान से भी प्यारी, है तेरी मेरी दोस्ती है जान से भी प्यारी, मेरा दिल धड़क रहा है तेरे दिल के पास। अच्छा सही आहे, ओके थी वियो। ओके थैंक यू वेरी मच हिबा। अरीबा ऐं हिबा सां गॾु रही दोस्ती हिननि जी आहे भई सवेरा सां। ऐं असांजी ॿी नंढड़ी कॉलर आहे मरियम, हुन सां ऐं ॿियूं जेके बि नंढड़ियूं कॉलर आहिनि उन्हनि जी पाण में ॾाढी दोस्ती आहे सुठी, हिक ॿिए सां मिलियूं वेंदा आहिनि पर दोस्ती हुननि जी ज़रूरु आहे भई।
सो ख़ैर इहा सुठी आहे दोस्ती तव्हांजी क़ाइमु ऐं दाइमु रहे तव्हां जॾहिं वॾा थींदा तव्हांखे ख़बर पवंदी असां कॉल जे ज़रिए असां दोस्ती कईसीं सो हेॾनि नंढड़नि ॿारनि जी बि ॾाढी ज़बरदस्त दोस्ती हूंदी आहे सो इहा दोस्ती क़ाइमु ऐं दाइमु रहे सही ऐं उन सां गॾु गॾु अॼु जा जेके दोस्त आहिनि अॼुकल्ह जा स्पेशली दोस्त आहिनि उहे कुझु न कुझु मतिलबु को न को सौदो ज़रूरु रखंदा आहिनि रिश्ते में सो न रखणु खपे हा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजबाग छा हाल आहे सभु ख़ैरु केरु पियो ॻाल्हायो दी काइनात थी ॻाल्हायां सांगड़ मां काइनात फ्राम सांगड़ कहिड़ा हाल आहिनि भेण ख़ुशि आहियो चाक चिकियूं भलियूं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम आहिनि तव्हांजो पहिरियों प्रोग्राम ईंदो हो कशिश टीवी ते हा तॾहिं असां ॾिसंदासीं ॻाल्हाईंदासीं पोइ हाणे वरी हा टीवी कोन हो त हाणे लॻायो आहे ॾिठो आहे माशाल्लाह हलो थैंक यू वेरी मच थैंक यू ऐं कीअं चेंज थी वियो आहियां बदिलजी वियो आहियां हाणे मुलो थी वियो आहीं मुलो थी वियो आहियां ॾाढी उठी थी जॾहिं आहे न न ज़रूरी न आहे त ॾाढी रखण वारो माण्हू मुलो हूंदो आहे त ॾाढी रखण सां मुलो ॾाढी वारे खे चवंदा आहिनि ॿिए कंहिंखे त न चवंदा अच्छा आहिनि ईअं न आहे ईअं न आहे ईअं न आहे ॾाढी रखण वारे खे ईअं थोरी चवंदा मुलो आहे हलो ॿियो ॿुधायो ॿियो ख़ैर 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 तव्हां छा कंदियूं आहियो काइनात मां पार्लर ते वेंदी आहियां पार्लर ते वेंदी आहीं रोज़ तयारु थियण वेंदी आहीं या पार्लर ते को कमकार कंदी आहियां पार्लर जो कमु कंदा आहियूं पार्लर सिखो पिया अञा पोइ पंहिंजो पार्लर खोलींदा इंशाअल्लाह चलो वेरी गुड इहो त सुठो आहे पंहिंजो धंधो बिज़नेस पंहिंजो ज़रूरी आहे भई नौकिरीअ खां भलो आहे बिज़नेस हिन दौर में तो ख़बर आहे पाकिस्तान में तो हा हा अहिड़ा लॻा पिया आहिनि हर इंसान पंहिंजे तरफ़ां कोशिशि करे कमाइण जी महिनत मुशक़त ऐं पंहिंजे धंधे में पंहिंजी नौकिरीअ खां वधीक भलो आहे पंहिंजो धंधो महिनत खां सवाइ तो ख़बर आहे इंसान नथो हली सघे हा सही ॻाल्हि आहे सही ॻाल्हि आहे सूर बि ॾाढा ॾिठा अथई तो लॻे थो हा जाम तकलीफ़ूं ई तो ख़बर आहे दौर कहिड़ो आहे पहिरीं 2008 खां पोइ त रुगो परेशानी ईअं जेको चवंदो आहे न माना इहो यार तोखे ख़बर आहे न तोखे ख़बर आहे जेको तोखे ख़बर आहे मूंखे का ख़बर कान्हे का पर चवंदो आहे तोखे ख़बर आहे त हीउ वक़्तु कहिड़ो आहे त उनखे वॾा सूर हूंदा आहिनि बसि हाणे सूर हिकिड़ो इंसान खे थोरी ॿुधाए अंदर में कंहिं सूर ॾिना आहिनि तव्हांखे ज़माने हाय ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे हा ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे मूंखां धार मुंहिंजो सनम कयो आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे वाह लॻाइजो पोइ अॼु किथां लॻाईंजो इहो किथां लॻायां ॿुधाए प्रोग्राम में लॻायो न प्रोग्राम में इहो गाना आउं फरमाइश कंहिंजी पूरी कंदो आहियां अॼु ताईं कई आहे ॿुधाए हा माशाल्लाह तव्हां भला होस्ट आहियो तव्हां प्रोग्राम सुठा कंदा आहियो हा फरमाइश पूरी न कंदो आहियां मां कंहिंजी कंदा आहियो मां ॾिठो आहे न न न न न तॾहिं मां कॉल कई आहे बाक़ी ईअं मूंखे ज़रूरत हुई मां तव्हांखे कॉल कयां तव्हां पूरी कंदा आहियो तॾहिं मां कॉल कई न चङो कई हाणे तोखे ख़बर हुजणु खपे त मां फरमाइश पूरी न कंदो आहियां त तव्हांजी मर्ज़ी तूं ॿुधाए को गानो शानो को पंहिंजे आवाज़ में कॉल डिस्कनेक्ट ख़ैर जी फरमाइश प्रोग्राम आहे कोन काइनात ऐं थैंक यू वेरी मच मां शो में शामिलु आहियां ऐं इहो गानो मुंहिंजे ख़्याल सां असां वटि कोन्हे को असां वटि आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे मूंखां धार मुंहिंजो सनम कयो आहे मूंखां धार मुंहिंजो सनम कयो आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे हाय हाय छा कजे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे हाणे कंहिंसां ज़ुल्म कयो अथई उहो पाण पंहिंजे ज़ुल्म खे पाण मुंहुजे पाण जेको आहे सो हिते प्रोग्राम में तव्हांजो लाइव कॉल्स कचहरियूं ऐं तव्हां सां ॻाल्हियूं ॿोलियूं कंदासीं सो छा कजे वठूं था जी कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कहिड़ा हाल आहिनि महक जा अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक महक जी अचण खां पहिरियां उनजी महक अची वई असांखे मुंहिंजी शुरू में कॉल लॻी पर पोइ सॉन्ग पोइ हले त वरी पोइ मूंखे वापसि वञिणो पियो चलो का ॻाल्हि कान्हे का आया आहियो वेलकम भली कार दिलि जी गहराइनि सां कीअं वक़्तु गुज़रियो सॼो ॾींहुं किथे गुज़ारियो छा कयो ॿारनि तंग त कोन कयो कीअं कयो वक़्तु सॼो ॾींहुं कीअं गुज़रियो ॿार अॼुकल्ह जा ॿार तंग कोन कंदा इहो त सवाल ई पैदा कोन थो थिए हा छा तंग कंदा आहिनि ॿारनि में कहिड़ी तव्हांजे ॿारनि में ख़ुशूसियत जेका ॿियनि में न आहे मुंहिंजे ॿारनि में हा बसि हर कंहिंखे ईअं लॻंदो आहे त मुंहिंजे ॿारनि जहिड़ो को ॿार कोन्हे को जहिड़ो ॾींगो या ॾाहो या जहिड़ो बि आहे हा पर माना आहिनि थोरा शरारती तमामु घणा अच्छा शरारती तमामु घणा आहिनि चलो ॿुधायो अॼु छा था ॿुधायो छा खणी आयो
अॼु तव्हां त ॿुधायो उदास उदास था लॻो न, खेॾे था थकिजी पिया हो न या न मां उदास कोन आहियां, जॾहिं प्लानिंग्स थोड़ियूं हेॾा होॾा थी वेंदियूं न पोइ प्रॉब्लम थी वेंदो आहे। अच्छा अच्छा हा सही सही बसि सुबुह जो चेहरे मां लॻे पियो त कुझु न कुझु मतिलबु न थोरो ई ऐं उनजे करे सुबुह जो मुंहिंजी हुई फ्लाइट, ॿियो हिकिड़ो हिते वरी अचानक हिकिड़ो एमरजेंसी कमु थी पियो आहे त उनजे करे आउं वरी थोरो उनजे करे थोरो डिस्टर्ब लॻो पियो, बाक़ी सेट आहे सभु सेट आहे। अच्छा अच्छा चलो सही ॻाल्हि आहे, तव्हां इश्तिहाद आसान कंदो। मूंखे लॻे थो दुबई तव्हां पहुचंदा पोइ मां ईंदुसि। न मतिलबु तव्हां असांखे हिते दावत खाराईंदो पोइ असां दुबई ईंदासीं। अच्छा अच्छा सही तॾहिं असां आहे। तव्हांजी फ्लाइट बि डिले कराई आहे। न फ्लाइट थी टिकट आहे ओके लॻी पई आहे, बसि हिकिड़ो ॿियो हिते एमरजेंसी कमु थी वियो आहे पाकिस्तान में। अच्छा अच्छा चलो सही सही। सुभाणे शाम जो जी। त हाणे ॿुधायो छा था ॿुधायो? चमन जो सॉन्ग ॿुधायां थी तव्हांखे ॿुधायो हाणे पोइ। ॿुधायो ॿुधायो। हो तुंहिंजे विछड़ी वञण जो दुख थींदो, कोई चहले मरी नाहे वींदो है, हो तुंहिंजे आवाज़ वधायो नहीं मैं दुख तुझो तुम्हारे दो वो तुझे हाय हाय वाह वाह हसन में गई हथड़ा गदगी अकेलो छुआ हर कोई पुछंदो हो तुझे विछड़ी वञण जो दुख थींदो। यार दुख थींदो ॾाढो दुख थींदो मिठा दुख थींदो सुहिणा दुख थींदो। बिल्कुलु। वाह 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 ज़बरदस्त तव्हां गीत ॿुधायो ऐं ॾाढो इहो ज़बरदस्त मशहूरु थियो ॾाढो गीत इहो। तमामु थियो मूंखे शायरी में तमामु घणी पसंदि आहे। हा चलो गुड 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 गुड। ॿियो छा पको आहे अॼु घर में? अॼु पको आहे दाल चांवर। दाल चांवर तव्हां त कोन पचाया हूंदा? न न मूं कोन पचाया, भाभी आहे पचाया। महिमान बाबा महिमान आहे, महिमान जी ख़िदमत कयो, सभिनी खे चई छॾियो। सही था चओ सही था चओ। चलो चलो थैंक यू वेरी मच महक। ऐं अॼु मूंखे तव्हांजो फेवरेट सॉन्ग जी बि ॿुधाइणी। कहिड़ो कहिड़ो? यादि तव्हांजे शो में पहिरियों ॿुधाईंदी। ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। जब से तुझे देखा दिल को कहीं आराम नहीं, आहा हा हा आहा हा एक तेरे सिवा कोई और हमारे पास मना कर यार। नहीं, हाँ ये धीरे से जिंदगी में आना, इरफान ये धीरे से दिल को चुराना, ओके। तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना, तुमसे मिलकर तुमको है बताना, जब से तुझे देखा। तव्हांजे लाइ तव्हांजी फेवरेट सॉन्ग हो। हाँ मुझे फेवरेट आहे बिल्कुलु। शो में तव्हां गाईंदा हो हमेशा। हाँ हाँ हाँ। ऐं मां चाहींदसि तव्हां पंहिंजी आवाज़ में असांखे ॿुधायो। हो अपना भी हाल तुम्हारे जैसा है साजन। अॻियां हाणे कीअं विसरी वियो हाणे गानो इहो। अपना भी हाल तुम्हारे जैसा है साजन,
अॻियां मूंखे कुछ याद नहीं बस तेरे सिवा कोई काम नहीं, अरे आजा आजा अब कैसा शर्माना, तुमसे मिलकर तुमको है बताना, धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना। वाह महक वाह, पुराणी यादूं ताज़ा थी वियूं। हा वाह 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 वाह, थैंक यू महक, ॾाढो सुठो लॻो अॼु आया ऐं ईंदा रहंदा कयो जेसिताईं हिते आयो। ऐं दुबई में बि ॾिसंदा कयो न मुंहिंजो शो, न हलंदो आया हुते? न हलंदो आहे पर टाइमिंग जो थोरो जेको न थींदो, पर हाणे इंशाल्लाह कॉल कंदो ज़रूर। चलो ठीकु आहे। ख़बर कोन पए तव्हां कहिड़े चैनल ते हज़ार ॻोल्हींदा पिया तूं सारा। हा इहा मुंहिंजी हिकिड़ी अलाए सुठी आदत आहे अलाए ख़राबु आदत आहे, ऐं थोरो 4-5 साल रही वरी गुम थी वेंदो आहियां, हेॾा होॾा थी वेंदो आहियां। हा इहो ई त न, ऐं मतिलबु शो माण्हुनि जी पहचान हूंदी आहे, पर तव्हां जे दम सां शो माना आहे, तव्हांजे नाले सां ई शो हले थो, तव्हांजे नाले सां ई मतिलबु शो जी पहचान थी वई आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, इहे तव्हां जूं मोहबतूं आहिनि ऐं तव्हां जहिड़नि कॉलर्स जो ऐं छा चवंदासीं त तव्हां जहिड़ा फैंस जेके आहिनि या तव्हां जहिड़ा जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि जे करे ई शो आहे। थैंक यू वेरी मच महक, अवां शो में शामिलु थिया, सुठो लॻो अवांजो अचणु। थैंक यू थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। महक बलोच फ्राम कराची। हाणे हिकिड़े सुठे गाने जी तरफ़ सां आ रहा हूं। महक ॾाढा ज़बरदस्त गीत ॿुधाया, प्यारो आवाज़ु आहे, प्यारो अंदाज़ आहे मास्टर मंज़ूर जो, ऐं आहे ॻाल्हि मुरकण जी, एंजॉय कंदा। दे मोकल दिल सां तूं मूंखे वञिणो आहे यार, ही न उदास वजायो एॾा रोई वहाए ननार, करे तारिक मस्तोई सां प्यार, मत वरी न मिली सघूं मिठड़ा। असां हाणे वेहण वारा न आहियूं, घड़ी पल में वञण वारा आहियूं, ओ थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं, थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं। असां हाणे वेहण वारा न आहियूं, घड़ी पल में वञण वारा आहियूं, ओ थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं, थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं।
करे त न रो तूं एॾो मायूस थियो आ छो तूं कंधु हेठि करे त न रो तूं नेठि सहणियूं पवजो जुदायूं घड़ी पल में वञण वारा आहियूं ओ थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं ओ थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं ऐं असां हाणे वेहण वारा न आहियूं घड़ी पल में वञण वारा आहियूं ओ थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं 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 दिल का आलम मैं क्या बताऊं तुझे एक चेहरे ने बहुत ट्यूं न्यूं 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 एक चेहरे ने बहुत प्यार से देखा मुझे दिल का आलम मैं क्या बताऊं तुझे वेलकम अगेन जी खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसास हिन प्रोग्राम में शामिल वठूं था हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सवेरा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहे चाक आहे चङी आहे भली आहे मां चाक चङी भली तव्हां चाक चङा भला मां चाक चङो भलो ऐं अव्हांखे भलीकार थो चवां ख़ुशि आहियो चाक चङियूं भलियूं कीअं पई ज़िंदगी गुज़रे सफ़ा वीआईपी सफ़ा ठीक मज़े में पई गुज़रे सफ़ा हा चलो सफ़ा मज़े में चलो गुड गुड भलीकार था चऊं तव्हांखे ऐं अॼु अरीबा तोखे यादि कयो पिए तो अरीबा जी कॉल ॿुधी हा ॿुधी पर अरीबा तोखे यादि नथी करे छो बसि अरीबा मूंखे लॻे थो त पंहिंजी रुगो कॉल ॿुधी वरी सुम्ही थी पए वञी अलाए ख़बर नथी पए न या तव्हांखे ख़बर पए थी मूंखे बि नथी पए ख़बर नथी पए माण्हुनि जी ख़बर नथी पए अॼुकल्ह छा कजे अरीबा छा कजे ॿियो ॿुधा खे लॻो पिया ॿियो सफ़ा खेर लॻो पिया तव्हां ॿुधायो सभु ख़ैर सभु सेट A1 फर्स्ट क्लास ज़िंदगी में गुज़रे अल्हम्दुलिल्लाह हा हा त पोइ कुझु ॿुधा छा थी ॿुधाई मां अॼु कसीदो थी ॿुधायां त उहो कसीदो हलाईंदव अदी फरमाइश न कदी कर भेण फरमाइश न हूंदी है पंहिंजे शो में भले तूं पहिरीं चकर करी या आख़िरी चकर सुभाणे हलाइजो सवेरा सुभाणे मुंहिंजो शो आहे अलाए तूं ॿुधा न हा आहे त पोइ हलाईंदासीं सुभाणे कहिड़ो तेरा रजब है मंजर अजब है खुशियाँ मनाओ या अली आ गए देखो अल्लाह के घर में या अली आ गए अली अली बोला अली 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 सुभान अल्लाह बिल्कुलु बिल्कुलु इहो असां वटि आहे सिंध टीवी ते आहे कोन पर सुभाणे को ॿियो को कसीदो ज़रूरु ॿुधाईंदुमि ठीकु आहे ठीकु आहे थैंक यू अल्लाह हाफ़िज़ सवेरा असां सां गॾु गॾी भई सवेरा असांजी प्यारी कॉलर आहे ऐं बिल्कुलु अॼु विलादत आहे उनजी जंहिंजे लाइ उन जंहिंजी पाकाई जे लाइ अलाह साईं चयो ऐं जंहिंखे ॾिसणु इबादत जंहिंजो ज़िक्र इबादत बिल्कुलु अॼु मौला अली अलैहिस्सलाम मुश्किल कुशा जंहिंखे चवंदा आहियूं पाण उनजी अॼु विलादत जो ॾींहुं आहे अवां सभिनी खे दफ़ो ॿीहर मुबारक हुजे तो ख़ैर अवांजो प्यार अवांजूं मोहबतूं अवांजूं ख़ुशियूं वठूं था कॉल ख़ुशियुनि समेत अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा कहिड़ा हाल आहिनि मां अली हसन जितोई हैदराबाद साईं अली हसन साईं ख़ुशि आहियो चाक चङा भला अल्लाह जी महिरबानी तव्हां बचा ॿुधायो कीअं आहियो ख़ुशि आहियो सभु खे लॻो पियो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजूं दुआऊं सभु सेट किथे पियो कीअं पियो वक़्तु गुज़रे फेज़ 2 में पियो गुज़रे फेज़ 2 हा इहो मां इहा पाण वारी हाणे जॻह ड्राराए हाणे सोचिया पियो ठारायां त हाणे तव्हांखे उते तव्हांखे ज़िमेदारियूं ॾियण वारो आहियां मां ॿ टे अचो न छो ड्राराए छो थो इनखे ड्राराए वरी पोइ ज़बरदस्त तरीक़े सां वरी डबल स्टोरी ठारायूंसि था पोइ ईंदे वेहंदे हा न वेहंदुसि मां कोन इहो ज़िमेदारी तव्हां खणो त पोइ मां अचां
तूं हाँ ईंदो त पोइ हाणे ज़िम्मेदारियूं सभु कुझु खणंदासीं तव्हां न हुजो त पोइ कहिड़ो मज़ो ईंदो न मां ईंदुसि ज़िम्मेदारी तव्हांखे ॾेई पोइ हलियो ईंदुसि सही आहे ॿिया ख़ैरनि ॿियो ख़ैर तव्हां ख़ुशि वेठा हो चाक चङा भला सभु सेट आहे A1 फर्स्ट क्लास बसि ख़ुशि हुजे आबाद हुजे हा अॼु सी बि कोन्हे छा तव्हां सी कोन्हे छा न अॼु असां वटि सी कोन्हे को अॼु मूंखे गर्मी पई लॻे हा ॾिठुमि पिए पाणी पियो वरी चांहि ग्रीन टी उहा पी अथव हा पाण इहो हिते 2 कलाक में ॾेई चवंदा आहियूं खाइण पीअण में गुज़ारींदा आहियूं हा न ख़ुशि हुजे आबाद हुजे आबाद असांजो त असां चवंदा त ख़ुशि हूंदे त असांजे लाइ ॼण ख़ुशी हूंदी आहे न महिरबानी अलीहसन जतोई साहिबु अलाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं ईअं ई मोहबतूं विरायो असां सां अची कुझु ॿुधायो अॼु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में हाजाणी सां त ॻाल्हाए हाजाणी ॾोही खयो बीठी आहे मथां साईं हेलो भाउ ख़ुशि आहियां अमां ख़ुशि आहियां चाक चङी भली कहिड़े हाल आहिनि तोसां ॾे बस हाल पूरे लगे पए सर्दी वलाइए तोसां विसार छोड़िया है पुट को विसार छोड़िया है न अपना बच्चा को याद करे से देखदी बैठी कह जाऊं हाँ देखदी पई न हाँ देखदी बैठी बस अदा अली हसन दी पार तो वई ॾाढी तोसां दी शिकायत करे था पे चेदा या विड़दी पई है पोड़ी वो विड़ना शिकायत नहीं विड़दा वो मैं विड़ पे वो मैं वर विड़ पे मैंने कहा तू अम्मा को पोड़ी क्यों पे आखे नहीं बोलते यार पोड़ी को तो पोड़ी आखे सारा इयो हाणे ये को मना करी इयो माण्हू ते साम्हूं लाइव त न ॻाल्हाए नहीं ॾिस न क्या करूं अम्मा छा कजे ॿियो खे लॻो पिया बस खैर बचा अल्लाह बस ख़ुशि हुजो कुर्ब तुसां ॾे कुर्ब देख दिल खुश थी पवंदी हाल बस ये ॾेस दी रहंदी कर दुआ ॾींदी कर अल्लाह खुश करे सही बचा आमीन कुर्ब अदा अली हसन अदा काॾे हो कट त न ॻाल्हाए पियो वञे अदा अली हसन सां गानो ॿुधणो हलो जी ख़ालिद शाह साहिब जी या इन कटे छॾी अदा अली हसन मुंहिंजो को वास्तो इन में शइ में हथु न अथई परे ताईं हथु न अथई पंहिंजो हिन में फ़ोन कटण में भई मुंहिंजो को हथु न हूंदो आहे हर भोर तव्हां मुंहिंजे मथां नाराज़ थींदा आहियो मां कोन कटींदो आहियां फ़ोन कटींदो ख़ालिद शाह साहिबु हा मुंहिंजो को कोन अथव हिन में ॻाल्हि छा कजे ऐं हिकिड़े माण्हू त वरी फ़ोन खणे ई कोन थो चए थो खणी वरी कटींदोमांसि हल ॾाढी ववा हुन सां अथसि मां चवां थो यार ग़रीब दोस्त आहे असांजो खणे वठे पर चए थो न खणंदोमांसि हलो अस्सलाम वालेकुम हलो हा उनजी त वठे ई कोन थो तूं कार न हा न वठेसि हा हा सितारनि जी हंज में सुतियूं मोहबतूं खुली अखि सुॾिकी उथियूं मोहबतूं न चंड सां चर्चा न निंड सां नाता अलाए छो असां खां रुठियूं मोहबतूं वाहे हाय अदनान पवर अदा महताब परिहार चवे थो त सारी राति सितारा जाॻिया देस सुतो दिलि वारा जाॻिया पंहिंजे चंड जो हर कंहिं ॻाल्हियूं ॻातियूं जातियूं भातियूं थकिजी थिया नेठि निंड हाणा ॾे अदा ॾे हा निंड त रूह उॾाणा न मुड़ंदे तूं शाह साहिबु अस्सलाम वालेकुम मौला अली मदद अदा ख़ुशि आहियां अब्दुर रहमान आऊं ख़ुशि वेठो आहियां चाक चङो भलो ॾे ख़बर हा बस यार तबियत हाणे बेहतरीन आहे थोड़ी घणी सही आहे पर उहो मज़ो न आहे अल्लाह ख़ैर करे चढ़ी वए न दुआ खपे तुंहिंजी ख़ालिद शाह मुर्शिद जी ख़ालिद शाह त फोन तुंहिंजी कटे कल्ह टे ॾींहं खां फोनूं कटे पियो तुंहिंजी यार न ॻाल्हाईंदुमि मां हिनखे बस साईं मुर्शिद आसां न चईंदासीं त मां जो ई न कंदो कॾहिं तंग थो करी तूं ख़ालिद शाह खे तंग थो करी ॾाढो मौला जी अली जा हा अली साईं जा जी न ॼाड़ो आहे इबादत जो ॼाड़ो आहे मौला ख़ुशि कंदो आबाद कंदो तव्हांखे तव्हांजी कैमरा टीम खे जेके असांखे ॾिसनि था ॿाहिरि भेणियूं हिकिड़ो अथई कैमरा वारो हिकिड़ो अथई कैमरा टीम न अथई वॾी हिकिड़ो अथई जेको बि आहे अलाह ख़ुशि कंदो इहो ख़ैर आहे ख़ैर दुआ ठीकु ठाक आहे न ॿुधाईंदो मनता मोलायूं तव्हांखे हा ॿुधा अदा ॿुधा असां तकिया ई सारा ज़माना
यार कोई भी दर्द किया सारा जमाना आहा यार तेरे दा सोना दा कोई नहीं कोई नहीं किया सारा जमाना आहा यार तेरे दा सोना दा कोई नहीं वाह वाह सब कीता ही अपना दीवाना सब कीता ही अपना दीवाना आहा यार तेरे दा सोना दा कोई नहीं आहा असा किया ही सारा जमाना वाह वाह यार तेरे दा सोना दा कोई नहीं असा बस। किया ही सारा जमाना यार तेरे दा सोना दा कोई नहीं सब कीता ही अपन छा कजे थोड़ो गानो ॿुधाईंदो कर जानू थोड़ो गानो ॿुधाईंदो कर त वरी ॿिया बि कॉलर हूंदा आहिनि सो अख्तर बिरोई लिखियो आहे त वरी वापसीअ जो किथे सोचियो आहे करे प्यार कंहिंसां अगरि वहिबो आहे वरी वापसीअ जो किथे सोचबो आहे करे प्यार कंहिंसां अगरि वहिबो आहे किथे फिरणा घिरणा असां आहियूं साईं जिते हूंदा आहियूं अटल बेबो आहे वाह सी वाह ख़ूबसूरत गीत आहे सभिनी प्यारनि जे लाइ साइमा मंदूर जी आवाज़ में आई होप त तव्हां ज़रूरु इहो गीत पसंदि ईंदो इंजॉय कंदा अजवरी तुझी याद अती वई
वेलकम जी, ख़ुशि आमदीद, भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां सभिनी खे भलीकार था चऊं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो ऐं प्रोग्राम खे कंटिन्यू खयो पिया हलूं ऐं कोशिशि इहा ई आहे त मोहबतूं विरायूं, प्यार विरायूं। म्यूज़िक अंदरि बंदि कजो शाह साहब, त तव्हांजी महिरबानी थींदी। थैंक यू वेरी मच जी। कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा, क्या हाल है? ठीक ठाक मलिक साहब, आप बताएं क्या हाल हवाल है आपके? चलो हाँ, आज सबको मलिक ही बना देते हुए। अरे राणा साहब, राणा साहब, राणा साहब, राणा साहब यार राणा साहब, बात ये है कि मलिक साहब भी एक आते हैं हमारे बड़े ज़बरदस्त। मैंने कहा थोड़ी उससे आवाज़ मिल रही थी तो मैंने अभी से आपकी आवाज़ पहचानी। ना ना, जानी जानी, मैं वो पुराना ही है, राणा मुनीर। हाँ हाँ, राणा मुनीर, हाँ बाबा। ओ मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई, वही राणा बाबा। हाँ हाँ हाँ। अजमल राजा नवी ते कुछ चीज हो आवा दिल तेरा खुश न थी तो वाला की के आज ते को नवी चीज सुने सा तेरा दिल खुश थी। वाह 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 वाह, बुधाओ बुधाओ। ये सोने बेपरवाह होंदे अज कुछ होंदे कल कुछ होंदे वो शोख मिजाज दे मालिक हैं, घड़ी कुछ होंदे पल कुछ होंदे। वाह। ये हुसन दिया भरिया बोतलां दे कल कुछ होंदे कल कुछ होंदे। बस शाकिर मिसल करियां दी फल कुछ होंदे फुल कुछ होंदे। आए हाय आए हाय आए हाय। राजा यार तेरा सिंध ॾाढा याद होंदे। अरे क्या करूं, मजबूर हैं, सिंध साडी सिंध। अचो अचो अचो, वल सिंध 33 साल गुजार के आया तेरे से। हाँ 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 हाँ। तो फिर क्यों चला गई अदा? बस यार को मजबूरियां बन गई, कोई उम्र का तकाजा, मजबूरियां बाईपास कराए, सर्जरी कराइए, देहात दी अल्लाह उनके बाद वाल नहीं संभल सके, वापस घर आ गई उम्र चौक पे। अल्लाह सही तुसा को सेहत देवे अदा, असांजी दुआवां तुसा नन गद ना, अल्लाह सही खुश रखे। दुआ कर यार, दुआ कर। मैं रात कॉल की थी, दो त्रै दोस्त मेरे हैदराबाद उन्होंने निकाली कि यार राणा तू कितना हांगी है बोल संख्या सहेलियां दोस्त अहबाब फुकरा सभी एक अपनी फुकरा आई। हाँ हाँ हाँ। सारे को अलग थी गयूं। बस दुआ कर अल्लाह ताला बस सेहत अल्लाह तुसा को सेहत देवे, अल्लाह से खुश रखे, खुश रखे। कुर्ब कुर्ब राणा साहब, कुर्ब कुर्ब कुर्ब। राणा साहब ॾाढो पुराणो कॉलर आहे जनाब असांजो, ऐं मूंसां मुलाक़ात अथसि जेको आहे हैदराबाद में। तमामु पुराणो कॉलर असांजो रहियो आहे, तमामु पुराणो, मतिलबु अॼु खां 20 साल 19-20 साल। छो त मां जॾहिं FM रेडियो FM बि कंदो हुउमि त उन वक़्तु बि राणा साहब कॉल कंदो हुओ मूंखे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं मुंहिंजा मुख़्तियार, ख़ुशि आहियो? महबूब साईं दुआऊं आहिनि, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो त सही आहे? मां ठीकु आहियां। कीअं पियो वक़्तु गुज़रे? माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह वक़्तु सही पियो गुज़रे। सर्दियूं आहिनि, सियारो आहे। हा हा, सर्दियूं सियारो त आहे ई आहे। सर्दियूं बि आहिनि ऐं सियारो बि आहे, ॿई आहिनि न, मसइलो इहो आहे। हिकिड़ो हुजे त हुनखे मुंहुं ॾिजे। ॿई आया आहिनि, हिकिड़ो हुजे मुंहुं ॾियो न। टियों वरी तव्हांजो व्यूअरशिप वधी वियो आहे, काल लॻे ई कान थी, हथ सफ़ा ईअं बर्फ़ थी विया आहिनि। बर्फ़ थी विया आहिनि, हथ त गरम हुजणु खपनि महिनत करण सां। महिनत करण सां बर्फ़ थी विया आहिनि, जीअं त रत ॼमी वई आहे। बसि छा कजे छा कजे छा कजे। चलो ॿुधायो कुझु। मोहबत न ईअं थींदो आहे, तव्हांजो प्यार मोहबत आहे। चलो ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में मुख़्तियार भाई। उस्ताद बुखारी जो हिकु शेर आहे। हा। मैखाननि खां मुंहुं थो मटाई, मुंहुं बि मटींदे केसी ताईं। वाह वाह। मैखाननि खां मुंहुं थो मटाई, मुंहुं बि मटींदे केसी ताईं। सुर्क भरे ॾिस सोना साईं, छिरक भरींदे केसी ताईं। वाह। प्यार त कंहिंसां तूं बि करीं थो, दिल में दर्द धरीं थो, दिल जी छिक खे छो थो छुपाई, लिकंदे छुपंदे केसी ताईं। वाह। चाह उहो जो चकचक चुमके, तड़प उहा जा रग रग तड़पे, कूड़ी लाली मेहंदी लाई, दोखो रखंदे केसी ताईं। वाह। अॼु न सुभां उस्ताद अजाई, तुर्त करे वठ कुर्ब कमाई, महल उहा अथई मोर मल्हाई, जीअ जीअ जीअंदे जेसी ताईं। वाह वाह, जुग जुग जीअंदे जेसी ताईं। वाह साईं वाह, वाह साईं वाह। महिरबानी मुख़्तियार रुस्तुमाणी, महिरबानी मुख़्तियार रुस्तुमाणी फ्राम वाही पांधी, असांजो प्यारो दोस्त। थैंक यू वेरी मच, असांजो रेगुलर कॉलर। ऐं इहे मोहबतूं आहिनि, प्यार आहे दोस्तनि जो जेके शामिलु थींदा आहिनि, ॾाढो सुठो लॻंदो आहे। अदन जो सुख मैसेज तरफ़ था अचूं जी।
अजान अली बुरफत लिखे हुए राजा भाई कैसे हो, मेरे दोस्त आपका शो देख रहे हैं, उनके नाम ले। ताजे दोस्तन के सलाम, खुश हुजो, आबाद हुए। मीर खान बलोच के सलाम, सनी बुरफत, मदोश, ताबिश बुरफत, जवाद बुरफत, हालार बुरफत, सोणो खान बुरफत ऐं संजू लाहूती बुरफत अदा सभिनी बुरफतनि खे सलाम। गुलाम नबी मलिक साहब खे सलाम, चए थो कहिड़ा हाल आहिनि भॼन ख़ैर। ऐं मीर ख़ान बलोच चए थो त हिन दिलचरीअ में तुंहिंजी यादि आई तोसां गॾु गॾु। चलो महिरबानी साईं मीर ख़ान, तव्हांजो मैसेज सम्झ में न आयो मूंखे। दुबई खां कंदो आहे दोस्त असांखे मैसेज। थैंक यू अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा साईं कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? सभु ख़ैर अनवर भाई, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? वाह लॻी पिया साईं, अॼु असीं हैदराबाद में आया आहियूं। तॾहिं त आवाज़ ईअं गूंजे पियो। हाँ, अॼु हैदराबाद कोटलीअ खे घुमियोसीं ॾाढो। आवाज़ में चमक आहे अॼु, चमक। हाँ बिल्कुलु, पुराणे जॻह ते आया आहियूं, पुराणे वतन में आया आहियूं त आवाज़ त चमकंदो न साईं। अरे माना हो गानो यादि पियो, ओ मेरी बीवी में के चली गई। खैर अनवर बात अल्हम्दुलिल्लाह सब सेट A1 फर्स्ट क्लास। तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो प्रोग्राम ॾिसो था, माशाअल्लाह तमामु माशाअल्लाह ज़बरदस्त। शो ॾिसो पिया न पिया ॾिसो? जी बिल्कुलु शो ॾिसण खां सलाह सिखी वेंदा। चलो कोटड़ी वारनि खे खोड़ सारा सलाम है, असांजो बि प्यार। कुछ ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में। नफरत नहीं है तुझसे पर अब मोहब्बत भी नहीं है। वाह। नफरत नहीं है तुझसे पर अब मोहब्बत भी नहीं है। बिछड़ने का दुख तो बहुत है पर अब मिलने की चाहत भी नहीं है। आए हाय हाय आए हाय हाय आए हाय, छा कजे। महिरबानी। अल्लाह तव्हांखे सेहत तंदुरुस्ती ॾींदो, रब्बुल आलमीन ख़ुशि रखंदव। कुर्ब जानी कुर्ब लख थोरा। थैंक यू वेरी मच, थैंक यू। साईं अनवर बलोच साहब झांगारा मां हूंदो आहे पर अॼु कोटड़ी में आहे मौजूदु। सो कोटड़ीअ वारनि खे, जामशोरे वारनि खे, हैदराबाद वारनि खे, हैदराबाद जे आस पास वारनि खे खोड़ सारा सलाम। ऐं चवंदा आहिनि त उहो शहर, उन जी शहर जूं हवाऊं ॾाढियूं यादि ईंदियूं आहिनि जिथे तव्हांजी ज़िंदगी गुज़रंदी आहे पूरी। सो हैदराबाद में पूरी ज़िंदगी गुज़री आहे मुंहिंजी। ऐं हैदराबाद ॾाढो प्यारो शहर आहे। हैदराबाद सां ॾाढियूं मोहबतूं आहिनि, हैदराबाद जी गलियुनि घिटियुनि सां मोहबतूं आहिनि। ऐं हैदराबाद जे जेके बि स्पेशली जेको कासमाबाद जो इलाइक़ो आहे त उन में हिन वक़्तु बि मुंहिंजो घरु आहे। पर यादूं ईंदियूं आहिनि, ॾाढियूं यादूं ईंदियूं आहिनि। ऐं दोस्त बि तमामु घणा उन वक़्त में हुया। हाणे सभु हिक ॿिए खां परे ई आहियूं, छो त मां हिते शिफ्ट थी वियुमि कराची, त उनजे करे दोस्तनि सां बि घटि अचण वञण ई घटि थो थिए, त इन जे करे हाल वाल कोन थो थिए। सो वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। अदी फातिमा तूं ख़ुशि आहे? चाक चङी भली? हा मां ठीकु आहियां, तव्हां कीअं ख़ुशि आहियो? मां ख़ुशि आहियां, सभु सेट लॻो पिया अल्हम्दुलिल्लाह। अच्छा ॿियो ॿुधायो? सभु ख़ैर। कीअं पियो लॻां मां? तव्हां सुठा लॻंदा आहियो हमेशह। हाणे कीअं पियो लॻां मां? वज़न घटायो त सुठा लॻंदा आहियो। वज़न घटायो आहे पंहिंजो? हा मुंहिंजो घटायो आहे पंहिंजो, वरी पंहिंजो मुंहिंजो मुंहिंजो घटायो आहे। घणो थियो आहे हाणे? मुंहिंजो थियो आहे अॼु 72 हुयो, 72 ऐं 73 हुयो। 73। हा न, पहिरियों 86 ते हुयो। अच्छा। कारा नीरा पीला। गानो ॿुधाए। हा गानो बि ॿुधाईंदसि ऐं अञा शाइरी शेर बि ॿुधाईंदसि। ॿुधाए, शेर बि ॿुधा, गानो बि ॿुधा। हाँ, मैं इस बज़्म का मंजर तो नहीं था, आखिर किसी शख्स ने दीवाना बना दिया। वाह वाह। वक्त के रहे गुजर ने सब कुछ बता दिया, लेकिन नहीं पता कि वो जमाने गुजर गए। आय हाय 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 आय हाय आय हाय आय हाय आय हाय, क्या बात है। ठीक है, थैंक यू वेरी मच हदी फातिमा। मुझे तो कैद मोहब्बत अजीज थी, किसी ने मुझे गिरफ्तार करके छोड़ दिया। वाह सही वाह, वाह सही वाह।
सोबिया आहे असां सां गॾु सोबिया, थैंक यू वेरी मच अवां शो में शामिल। कॉल वठो जी। अस्सलाम वालेकुम। ॾाढी था कयो, हाँ गाने ते लो। हलो जी, ख़ूबसूरत गाने तरफ़ सां हलो। प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ आहे। रियाज़ सूमरो जो कहिड़ो गानो आहे? ऐं हा, ख़ूबसूरत गीत आहे। आई होप त तव्हां ज़रूरु पसंदि ईंदो, इंजॉय कंदा। अजरा तुझी या वरिया शायद दिल में अजरा तुझी या वरिया शायद ऊंदा रात में काचण शायद दिल में अजरा तुझी या वरिया शायद दिल में अजरा तुझी या वरिया शायद रिय परसा सजीरा पुस्यो दामन रिय परसा सजीरा पुस्यो दामन रिय परसा सजीरा पुस्यो दामन दिल के अखड़न बुझो दर या दरिया शायद दिल में अजरा तुझी या वरिया शायद दिल में अजरा तुझी या वरिया शायद तू पंजे शौक सां हा शौक सां कर जुल्म सितम तू पंजे शौक सां हा शौक सां कर जुल्म सितम तू पंजे शौक सां हा शौक सां कर जुल्म सितम का तबस्सुम में अञा सा ज़रिया शायद दिल में अजरा तुझी या वरिया शायद दिल में अजरा तुझी या वरिया शायद
सिवा तुझे हयाती जी प्यारा किथे आहीं ओ प्यारा किथे आहीं ओ सिवा तुझे अलिया ख़ाली शाइरी जी ॻाल्हि अची अलिया हिते थी वेही अची ॻाल्हि कन सॼो खाई वियो सॼो कन वेलकम जी अगेन ख़ुशि आमदीद भली करे हिकिड़ो त माना छॾ न को ॻाए उनजे पोयां त अलाए केॾा माण्हू ॻाईंदा ॾाढो फन तड़पे थो साईं माण्हुनि जो सो 02135122964 टेलीफोन नंबर इन नंबर खे कंहिं डायल कयो आहे जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम चाला जावा सभु ख़ैर ज़ाहिद भाई तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो चाक आहियो चङा भला लॻो पिया काॾे वञो था या छो ॿुधण में थो अचे त काॾे वञो था तव्हां वेंदासीं त वरी मोटी ईंदासीं काॾे वेंदासीं न वञो काॾे था ॿुधायो ईअं ई थोरो आस पास में आउट ऑफ कंट्री अच्छा अच्छा केरु त आहे न इहो प्रोग्राम आहे न ईअं माण्हू न वञे थो माण्हू वञी नथो सघे काथे दोस्तनि यारनि ॾे घुमण फिरण सही ॻाल्हि आहे हा घुमे फिरे माण्हू पाकिस्तान में कुझु न रखियो आहे न पाकिस्तान में घणो कुझु आहे ईअं न आहे हा अच मच कचहरी लाइ था वञो आउं 2 ॾींहं वेंदुसि 5-6-7 ॾींहं त वेंदुसि माना मथे हफ़्ते प्रोग्राम न कंदा कंदासीं अबा कंदासीं उतां कंदासीं वीडियो कॉल ते जहाज़ खे बीहारियूं अध में कराची मथां सही आहे न घुमे फिरे माण्हू ठीकु आहे कंदासीं तव्हांजो हलो ॿुधायो कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में हा सजना भूले न जाना मेरा प्यार इन राहों में नैन बिछा के तेरा करोगी इंतजार सजना भूले न जाना मेरा प्यार मेरा प्यार मेरा प्यार जब जब दिन संग रात रहेगी मेरी दुआ तेरे साथ रहेगी जी को जलाएगी बहार सजना भूले न जाना मेरा प्यार इन राहों में मैंने बिछा के तेरा करूंगी इंतजार सजना भूले न जाना मेरा प्यार मेरा प्यार मेरा प्यार वाह सेवा कमाल थैंक यू ज़ाहिद सियाल असां सां गॾु फ्रॉम कराची ज़ाहिद ॾाढो प्यारो कॉलर आहे जनाब असांजो असांजी हिन महफ़िल जो ऐं तमामु सुठा गीत ॿुधाईंदो आहे सो थैंक यू वेरी मच ज़ाहिद भाई अवां शो में शामिलु थींदा आहियो सुठो लॻंदो आहे अवांजो अचणु सो राति जो ई ख़ूबसूरत प्यार आहे हिन ख़ूबसूरत प्यार में अवांजा मैसेज बि हूंदा आहिनि मुंहिंजे प्रोग्राम में मैसेज खे बि ज़रूरु मां रीड कंदुमि छो त मैसेज ज़रूरी आहिनि पाण माण्हुनि जो न पढ़ंदासीं त पोइ वरी माण्हू विड़ींदा पवनि असां नाराज़ थियो पवनि जल्दी छा कजे हाणे जी ज़ुबैर अहमद जरवार लिखियो आहे त डरता हूँ कहने से कि मोहब्बत है तुमसे मेरी ज़िंदगी बदल देगा तेरा इकरार भी तेरा इनकार भी वाह सेवा ज़ुबैर जरवार फ्राम टंडोला यार अली शेर सिंधी आहे जेको तूं ॾींदे उहो ई वापसि तोखे मिलंदो इज़त हुजे या धोखो जमशेद अली परिहार टंडो मोहम्मद ख़ान खां हा अस्सलाम वालेकुम सलाम केरु आहे राज बीबी ए अदी ख़ुशि आहीं दुआ अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो मां ख़ुशि वेठो आहियां चाक चङो भलो तुंहिंजे दुआउनि में तुंहिंजे साम्हूं बिल्कुलु तव्हांजी कॉल लॻी आहे आए हाय मस तुंहिंजी कॉल लॻी आहे मस मुंहिंजो हाल अहिवाल थिए पियो तोसां ॿियो ॿुधा हा तव्हां ख़ुशि आहियो आउं ख़ुशि लॻा पियो न पियो लॻा जी तव्हांजो आवाज़ कोन थो अचे ए अदी आवाज़ अचे पियो बोड़ी थी वई आहे छा हा हाणे अचे पियो ए आउं रेडियो पियो कयां रेडियो न हाणे अचे पियो आवाज़ तोखे आवाज़ तोसां ॻाल्हाईंदे मुंहिंजो आवाज़ ई वई वियो हा वञो दुबई पिया वञो छा आउं हेॾे मोरे पियो वञा कमु आहे मोरे हा
मोरे पिया वञो या दुबई पिया वञो सुभाणे? बस मुंहिंजे लाइ मोरो दुबई आहे। अच्छा हा हा सुभाणे आहे। हा दुबई छा लाइ था वञो? बस हा त आऊं कुंवार ॻोल्हण थो वञा पंहिंजे लाइ। शोएब मलक वांगुरु न कमु कयो। छो? हा न उन त वरी छॾे ॾिनी त मां छॾींदुमि थोड़े कंहिंखे। हा इहा बि ॻाल्हि आहे। इहा बि ॻाल्हि आहे। हा इहा बि ॻाल्हि आहे। इहा बि ॻाल्हि आहे। हा हा पोइ वञा न? जी हा भले वञो। हल यार चङो जो मोकल ॾिनई ज़ाए अथई तो त अहिड़ो वरितो। हा हा त ॿियो ख़ैर 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 सभु ख़ैर। कुझु ॿुधाए भला को गानो शानो ॿुधाए। गानो मुंहिंजो आवाज़ ख़राब लॻो पियो आहे। न न आवाज़ ॿुधायो सुठो को गानो। आवाज़ सुठो लॻो पिया तुंहिंजो A1 फर्स्ट क्लास लॻो पिया। हा ॿुधा। तव्हांजे डायरेक्टर खे चओ न त असांजी कॉल खणे। असांजे डायरेक्टर वीचारे खे कोन हूंदो आहे उहो कहिड़ी बीमारी हूंदी आहे जेका वेसर वारी हूंदी आहे? वेसर वारी बीमारी। हा वेसर वारी बि राति जो माण्हू डिप्रेशन अथसि। डिप्रेशन अथसि वॾो डिप्रेशन अथसि। असांजी कॉल नथो चांहि पिणु छॾे ॾिनो आहे डिप्रेशन अथसि वॾो। अॼु भाई हा महीने खां ॾेढ खां पोइ लॻी आहे कॉल। हा सही थी चई सही थी चई। ॿियो ॿुधा? सभु ख़ैर लॻो पियो आहे। बसि गानो नथी ॿुधाई? हा जी गानो ॿुधाईं था। ॿुधा ॿुधा ॿुधा। आवाज़ सुठो न आहे हींअर गलो ख़राब आहे। ॿुधाईंदीअ उअं ई मूंखे ख़बर आहे उअं ई ॿुधाईंदीअ मुड़ंदीअ कोन पर तूं वरी इहो चवंदीअ त हाणे मूंखे मिंथू करे है न न मिंथ जी ॻाल्हि कान्हे। हल ॿुधा ॿुधा। हा हा सजण साईं मिठा माण्हू सजण साईं मिठा माण्हू ग़रीबनि जी तोखे पार तया ओ ग़रीबनि जी तोखे पार तया तुंहिंजे दर्शन जा दीवाना सुबुह सांगी तुंहिंजे दर ते भरे झोलियूं बीठा आहिनि भरे झोलियूं बीठा आहिनि बिलावल ग़रीबनि जी तोखे पार तया ग़रीबनि जी तोखे पार तया। वाह 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 वाह। ॿुधो आहे न गानो मुंहिंजो? सो सजण साईं मिठा माण्हू ओ सजण साईं मिठा माण्हू ओ फ़क़ीरनि जी तोखे पार तया। ठीकु आहे? ओके अदी ओके ख़्यालु रखिजो पंहिंजो। टेक केयर। अल्लाह हाफ़िज़। सिवा तुंहिंजे हयाती मेणणी प्यारा किथे आहीं। इंजॉय कंदा। सिवा तुंहिंजे हयाती बार थी प्यारा किथे आहीं प्यारा किथे आहीं कसम तुंहिंजो त केरां थका तारा किथे आहीं प्यारा किथे आहीं सिवा तुंहिंजे गज़ल जे प्यास में लुछंदे
कट मुखारियूं सवेरातियूं कारियूं सवेरातियूं असल जे प्यास में लुछंदे कट मुखारियूं सवेरातियूं कारियूं सवेरातियूं उजड़ आहिनि उम्मीदनि जा सभई चारा किथे आई प्यारा किथे आई सिवा तुंहिंजे ख़यालनि जे चमन में गुल टिड़नि था प्यार पंहिंजे जा प्यार पंहिंजे जा ख़यालनि जे चमन में गुल टिड़नि था प्यार पंहिंजे जा प्यार अची ख़्वाबनि में तड़पाए वञण वारा किथे आई प्यारा किथे आई सिवा तुंहिंजे हसी रातियूं नथियूं विसरनि ॾुखिया ॾींहड़ा नथा गुज़रनि ॾींहड़ा नथा गुज़रनि हसी रातियूं नथियूं विसरनि ॾुखिया ॾींहड़ा नथा गुज़रनि ॾींहड़ा नथा पुकारे थी दिले वीरा पिरी प्यारा किथे आई प्यारा किथे आई सिवा तुंहिंजे हयाती बार थी प्यारा किथे आई प्यारा किथे सिवा तुंहिंजे हो अचकी झरते केटी बंदर ते थर नगर दे अचकी झरते केटी बंदर ते थर नगर दे तोखे जीअ में जायूं मां ॾींदुसि तुंहिंजे अदब में उथी बीहंदुसि मूंॾे एॾी कंदे महिरबानी पोइ त वाह थी वेंदी जानी अचकी झरते केटी बंदर ते थर नगर दे वेलकम जी अगेन ख़ुशि आमदीद भली कार असां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में वठूं था हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहे तव्हां ॿुधायो ठीकु आहियो किथे गुम थी वेंदी आहीं अदी काॾे गायब हली वेंदी आहीं किथे वेंदी आहीं बस राजा भाई जो जहिड़े जो मूड हूंदो आहे पोइ चवंदी हाणे बसि हाणे भाउ भेण जो रिश्तो ख़राबु न थिए मुंहिंजो छा जो जहिड़े जो मूड हूंदो आहे मां कंदा आहियो जहिड़ो कॾहिं कॾहिं न बीपी हाई हूंदो त पंहिंजो ब्लड प्रेशर हाई थिए ई कोन वा ॻाल्हि आहे सिधी न थिए त हाणे वरी एॾो बि ख़ुशि न थी 2-3 किलो वज़न किराए करे अड़े कहिड़ी ॻाल्हि में ख़ुशि आहियो माना वज़न वधायां त बि ख़ुशि न आहियो घटायां त बि ख़ुशि न आहियो कीअं थींदो सिलसिलो एॾो बि न घटायो न जो असांजे वरी घटिजे ई कोन वरी हुन में बि असांखे टेंशन जो ॾाढो वधायो बि असांखे टेंशन छा कजे हिते विसाड़ हा पंहिंजनि सां त कबो आहे परायनि सां थोरी पंहिंजनि सां साड़ कबो आहे वाड़े तूं त ॾिस तुंहिंजो भाउ स्मार्ट थींदो थो वञे हाणे ऐं वेट घटाईंदो पियो
भेणियूं भाउ न जे अगरि हिकिड़े भाउ भेण जी तारीफ़ थिए न ॿियो चवंदो त मुंहिंजी छो न थी हिकिड़ो हूंदो आहे कुदरती भेणनि भाइनि में बि दिलि बस सही आहे सही आहे ॿियो छा हाल वाला ख़ैर लॻो पिया ख़ुशि वेठी आहियो चाक चङियूं भलियूं जी जी ठीकु ठाक वक़्तु कीअं पियो गुज़रे तव्हांजो जीअं गुज़रे पियो बसि गुज़रे ई पियो मज़े वारो पियो गुज़रे मज़ा ज़िंदगी बसि गुज़रे पई शुक्र आहे चलो गुड आहे भली कार सां चऊं तव्हांखे अगेन एंड अगेन सो ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में आवाज़ अंदाज़ में गाना त वेन ॾिसी पुराणा ई यादि रहिजी विया आहिनि ॿ टे अॼुकल्ह तव्हां एॾो ज़बरदस्त सिंगर अचनि था हा जाना दिन न बंदा रे उहो ॿुधायो जेको बलोची हाणे हिकिड़ो मशहूरु थियो आहे बलोची हाणे मूंखे कोन थो अचे हलो ॿुधायो भला को ॿुधायो जेको अचे उहो ॿुधायो तुझे कूड़न कूड़न वदन ते एतबार कयूं तो प्यार कयूं तुझे कूड़न कूड़न वदन ते वह वादो करे तू यार जिते आए कौन होते आए सोन होते इंतजार कयूं तो प्यार कयूं तुझे कूड़न वादन ते वाह साईं वाह हो तुंहिंजी सूहद सी मां पियुसि भुलिजी इंतज़ार कयम एतबार कयम छो प्यार कयम तुंहिंजे कूड़न वाइदन ते चलो हाणे बिरयानी करे रखा रहियो अच्छा ये ना उनका पेरा बिरयानी का पेरा माला रेली वने बिरयानी अल्लाह से तो घोराई तो कोन अल्लाह से एडी जिंदगी जी जैसे बिरयानी न करे तैसे राजा भाई खबर ही कोन पने यकीन कर हां मैं पोयन के जरूर चंद राजा भाई को बताएंगे तवानी भेण भाई ये मड़े तू पाजी उम्र वधराए वेठी आ को बस तकड़ में ये न कर अल्लाह से तोखे हयात दे उम्र बस सही है अल्लाह तमाके जिंदगी दे खुश रहो उम्र दराज तेदी अल्लाह निगहबान होई सरे के बुधाए छे राजा भाई घना देर संग बुधाए कोन दई हो पंज तंदी छाव होई ये बुधो दई गानो हां दुआ के मान इन को अलावा बुधायो हां सरे की बुधायो आज सरे की मुखे इंदो के थे विशाल रोकड़ी के बुधायो कोई सॉन्ग के जो विशाल लोकरी हो के रही होरी आहे ना मुखे एकड़ो सरे की इंदो हो किते काले वेस बैठा रोंदा ज़ार हो सही ॾाढा बेकरार हो सही उहो ई मेरा यार हो सही उही कु सलाम देवी हो उही कु सलाम देवी हो रंगदाए भूरा ते कददाए पूरा जीवे तितरदाए चूरा ओ जीवे तितरदाए चूरा दर त करेंदा वेठा मेरा इंतज़ार हो सही ॾाढा बेकरार हो सही उहो ई मेरा यार हो सही उही कु सलाम देवी सही आहे जबरदस्त सॉन्ग याद तो वञा चओ त मूंखे सिरे की याद न आहे वाह बस ॿुधायम न तोखे आहिनि ई 3 गाना यादि छा कयां मां न तीन खां वधीक हूंदा 4 वधि 5 सही आहे वाला ठीकु आहे चलो थैंक यू वेरी मच शो में शामिल थिया ओके अदी सफ़िया असां सां गॾु भाई महिरबानी सफ़िया जी अवां शो में शामिल थिया सुठो लॻो अवांजो अचणु ऐं थैंक यू वेरी मच ऐं अवांजो प्यार अवांजूं मोहबतूं अवांजूं ख़ुशियूं ऐं अवांजी ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में आहे शामिल सो लव यू ऑल ऐं लवली जेकी कॉल्स हूंदियूं आहिनि उन्हनि सां ॾाढो सुठो वक़्तु गुज़री वेंदो आहे 2 कलाक गुज़री वेंदा आहिनि ख़बर ई न पवंदी आहे सोना अली मूंसां गॾाए कॉल ही नहीं लग रही है तो क्या करे बस आप सॉन्ग बताओ गाना त ॿुधायां पियो तव्हांजो अबू ॻाल्हाइण थो चाहे तव्हां हुनखे चओ कॉल मिलाए त उहा ॻाल्हि थी सघे थी अपनी आवाज़ में बताओ फुल सॉन्ग कहिड़ो सुनाया ना अभी हाँ जी ही आहे गुलाम नबी मलिक महिरबानी माशूक अली हाले पोटो थैंक यू वेरी मच अदा बाबर बलोच
अमानुल्ला जमाली साहब एंड शाज़मा मेमन है भलीकार शाज़मा अव्हांखे चऊं था अव्हां लिखियो हर तरफ हो रही है तुझ पर शायरी हाँ ए जनवरी तू ही बता तेरी ख़ासियत क्या है। अच्छा इहो डिसंबर आहे जनवरी ते शायरी करे छॾी आहे। साकिब बलोच महिरबानी। मुनीर शोरो थैंक यू वेरी मच। तारिक अली खोसो साहब लुकमान सठियो साहब फ़हीम शेख साहब आहे ऐं अव्हांखे मुबारक हुजे ख़ुशि हुजो आबाद हुजो थैंक यू वेरी मच अदा अव्हां शो में शामिलु थिया सुठो लॻो अव्हांजो अचण बि। सो राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते उते वञी तव्हांखे मैसेज करिणो आहे। माण्हू परेशान हूंदा आहिनि त पेज मैसेज कयूं किथे मुंहिंजो पेज आहे पंहिंजो पर्सनल राजा मेमन जे नाले सां उन ते वञी ऐं इनबॉक्स कयो ID ते न कयो पेज ते वञो पेज हूंदो आहे उन पेज ते वञी तव्हां मैसेज कंदो तव्हांजो मैसेज मूं ताईं पहुची वेंदो ऐं मां तव्हांजे प्रोग्राम में शामिलु रखंदुमि। अहमद मुग़ल जो कहिड़ो गानो तव्हांखे गुनगुनाए ॿुधायां इहो त ॿुधायांव हिकिड़ो ई दर्द अहिड़ो ॾे ज़िंदगी खुटी पए जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए हिकिड़ो ई दर्द अहिड़ो हिकिड़ो ई दर्द अहिड़ो ख़ुशियूं लिकल न आहिनि मुंहिंजो भाग आहे अहिड़ो जंहिंमें न ॾुख ॾिना अथई उहो ॾींहुं आहे कहिड़ो हाणे ज़ख़म ॾे अहिड़ो जीअं जिंद मुंहिंजी छुटी पए जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए आए हाय हाय छा कजे छा कजे छा कजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ख़ैर आहे सब खैर सब खैर सब खैर केरु आहे अहमद गिशकोरी टाली खां साईं अहमद भाई तव्हांखे भली कार ख़ुशि आहियो चाक चङा भला अल्लाह जी महिरबानी तव्हां ख़ुशि आहियो ठीकु ठाक आहियो बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी दुआउनि सां बिल्कुलु तव्हांजे साम्हूं छा हाल वाला कीअं पियो ज़िंदगी गुज़रे ज़िंदगी सुठी पई गुज़रे फर्स्ट क्लास हा चलो गुड आहे छा था ॿुधायो अॼु शाइर ॿुधाईंदो आहे राजा साहब ॿुधायो ॿुधायो हा मोहबत तां एतबार छॾियोसीं चवण अव्हांखे यार छॾियोसीं दिलि ॾियण सां कोन कमायमि करण इहो वापार छॾियोसीं छारियो सम्झी तव्हां ॾेखारियो लाचार शार छॾियोसीं हाय 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 छा कजे राजा भाई हा ॿियो ख़ैर आहे ख़ैर A1 तव्हांजो नंबर लॻो नंबर ॾाढी मुश्किल सां लॻे थो बसि यार हिन मुश्किल में असां बि मुश्किल में आहियूं हा हिन मुश्किल जे करे हाणे तव्हां कॾहिं ईंदा मुंहिंजो साग खाइण ईंदा त जॾहिं बि टाली आयासीं त तोॾे ज़रूरु ईंदासीं भाई टाली अचणु न थियो त पोइ कोन अची सघंदासीं टाली कॾहिं अचणु थिए त पोइ हेॾा अचिजो हा सही आहे डन आहे ठीकु आहे ठीकु आहे महिरबानी महिरबानी छा कजे चलो साईं वालेकुम अस्सलाम तव्हांखे बि सलाम ऐं जेके प्यारा आहिनि हिन वक़्तु राति जे ख़ूबसूरत पहर में उन्हनि सभिनी खे सलाम ऐं जॾहिं राति जो ही पहर थींदो आहे थधिड़ो पहर थींदो आहे त दिलि चवंदी आहे त कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जेके असांजी ज़िंदगीअ जूं एवरग्रीन ॻाल्हियूं थी रहनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमावा खां। कहिड़ा हाल आहिनि चन्ना साहब ख़ुशि आहियो चाक चङा भला रब जा लख एहसान सभु ख़ैर दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां अदा ठीकु आहियो? आऊं ठीकु आहियां अदा अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं बिल्कुलु सही आहे। चलो गुड शो ॾिसो पिया? हा शो ॾिसूं पिया 2 कलाक ॾिसंदा आहियो पूरा? हा लाइट हूंदी आहे त ॾिसंदा आहियूं न त वरी पोइ मिस बि थी वेंदो आहे केॾी महिल। चलो ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। हा तव्हांजे लाइ हिकिड़ो शाइरु आहे ॿुधायो साईं। माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज हाय हाय कंहिं माण्हू मंझि अचे पोइ बहार जी। वाह साईं वाह कंहिं माण्हूअ मंझि अचे पोइ बहार जी वाह ज़बरदस्त थैंक यू। छा कजे राति थिए थी सूर जागनि था पर सूर पोइ कॾहिं किथे लाइट जो बिल वधीक थो अची वञे किथे मच्छर वधीक था थी वञनि
ऐं किथे केरु हरू भरू फ़ोन मुंहं ते रखे थो छॾे, केरु हरू भरू जेको आहे सो नथो ॻाल्हाए, त पोइ राति जा सूर जेके ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि। सो इन्हनि सूरनि खां परे रहंदा कयो ऐं कोशिशि कंदा कयो त सवेल ई मानी खाई सुम्ही पवंदा कयो। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम मौला अली मदद। जी नूरजहां, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? चाक चङियूं भलियूं? अल्लाह शुक्र आहे, तव्हां ठीकु आहियो? तव्हांजी पूरी टीम खे या अली मदद। मौला अली मदद। मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हांजी दुआउनि सां, बिल्कुलु तव्हांजे साम्हूं। छा हाल वाला, कीअं पई ज़िंदगी गुज़रे? अल्लाह जो शुक्र आहे, बसि सही पई गुज़रे। अल्लाह साईं अॼु 13 रजब आहे, मौला जी ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। बिल्कुलु अल्लाह साईं सभिनी खे ख़ुशि रखे ऐं सभिनी मोमिननि खे लख लख वाधायूं ऐं तव्हांजी टीम खे लख लख मुबारकूं। महिरबानी तव्हांखे मुबारकूं हुजनि, खोड़ सारियूं ख़ैर मुबारकूं। सुभाणे सभु केक काटींदा ख़ुशीअ में, ॾाढा मौला जो ॾींहुं आहे सुभाणे, ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। बिल्कुलु ऐं सभिनी खे मां ॿुधंदड़नि खे अपील थी कयां त मुंहिंजे हक़ में दुआ घुरनि। असांजा जिन हक़ खाधा आहिनि, मुंहिंजा बच्चा रोकिया अथनि, बंगला गाॾियूं हर शयूं रोकियूं अथनि। अॼु मौला खे दुआ घुरी ॾाढी दुख में अपील कई अथमि असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि ऐं मां पंहिंजे घर वरी वापसि सागर हली वञा इंशाअल्लाह। हा, दुआ सभु कनि। छा त सागर जूं हवाऊं, मौसमूं, घर वॾा माशाअल्लाह, हिते बि सुख आहे, कैंट में बल्ला जो शुक्र आहे। पर तमामु को इंसाननि ते जेके ज़ुल्म था कनि, मौला अॼु उन्हनि खे सिधे रस्ते ते आणींदो। जिन जा बच्चा रोकिया अथनि, जिन खां गाॾियूं बंगला खसिया अथनि, अल्लाह साईं उन्हनि सभिनी जा बेड़ा तार करे ऐं उन्हनि खे अल्लाह साईं सिधो रस्तो ॾेखारे त उन्हनि खे वापसि कनि, एतिरो कंहिंजे ज़िंदगीअ ते ज़ुल्म न कनि। बसि इहा सभु मुंहिंजी दुआ घुरजनि। बसि अल्लाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे, असांजे लाइ बि दुआऊं कजो, ठीकु आहे? आमीन। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे शाद रखंदो। महिरबानी जी, महिरबानी। थैंक यू वेरी मच जी नूरजहां असां सां गॾु हुई। थैंक यू वेरी मच। ऐं प्रोग्राम में शामिलु थिया। प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे हिकु दफ़ो ॿीहर उन हस्तीअ जी। ऐं मां ज़रूरु इहो चवंदुमि त जंहिंजे ज़िक्र करण बि इबादत आहे, जंहिंखे ॾिसण बि इबादत आहे ऐं जंहिंजी पाकाई जी ॻाल्हि पाण अल्लाह साईं पाण कई आहे। सो अॼु मौला अली मुश्किल कुशा जी विलादत जो ॾींहुं आहे। अव्हां सभिनी खे मुबारक हुजे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं इन ई दुआ सां त जिथे बि हुजो शाल पंहिंजे बचड़नि सां गॾु, पंहिंजी फैमिली सां गॾु, पंहिंजनि प्यारनि सां गॾु, कॾहिं ॾुखियो वाव तव्हांखे न लॻे। सदाईं सुख जे उन चवंदा आहिनि न सुख जी कश्तीअ में हुजो। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि थी। वेंदे सुठो गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ मूंखे दुआउनि में यादि रखंदा। इंशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां सुभाणे राति जो अव्हां सां थींदी मुलाक़ात। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई। कसम खुदा दी तह जेड़ी मैं ता डिठी कोई तस्वीर नहीं, तेरे दर अगों वंदम निकल पर अहड़ी बुढ़ल तकदीर नहीं। गजल कानूनी खड़ा चो लगड़ा जान जिसम विच पै गया झगड़ा। रोज़े असल कानूनी खड़ा
दा ते बिन साडी मौला कोई ना सुनदा अली है तालिब तेरा तू है साकी सागर मेरा शेर अली है तालिब तेरा तू है साकी सागर मेरा मेहंदी मौज मेहंदी मौज मेहंदी मौज मचावी गललावी साकू लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।